ईरान जे अॻूणे सुप्रीम लीडर आयतुल्ला अली खामनई ऐं ॿियनि शहीदनि जी निमाज़ जनाज़ा अदा। मज़हबी ऐं सक़ाफ़ती मर्कज़ जामिया इमाम खुमैनी मुसल्ला में शहीदनि जी जनाज़े जी निमाज़ पढ़ी वई। सदर मसूद पज़ेश्कियान समेत ईरान जे आला हुकूमती ऐं अस्करी क़यादत जी जनाज़े निमाज़ में शिरकत। 100 खां वधीक मुल्कनि जे वफ़दनि समेत लखे माण्हुनि जनाज़े जी निमाज़ में शरीक थिया। लुड़कनि ऐं सुॾकनि सां शहीद सुप्रीम लीडर खे भेटा पेश। शहीद सुप्रीम लीडर जो मरकुम नजफ़ ऐं करबला रवानो कयो वेंदो, जितां वापसी खां पोइ 9 जुलाई ते मशहद में इमाम अली रज़ा जे रोज़े जे अङण में तदफ़ीर कई वेंदी। जेकॾहिं चाहियूं हा त आयतुल्ला अली खामनई जे जनाज़े खे निशानूं बणाए सघूं पिया, ईरानी अवाम तरफ़ां शहीद सुप्रीम लीडर जे लाइ जज़्बाती इज़हार ॾिसी हैरान थी वियो आहियां। सम्झंदो हुयुसि त ईरानी हिन खां नफ़रत कनि था। अमरीकी सदर ट्रंप जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त आयतुल्ला अली खामनई जे जनाज़े खे निशानो बणायो वञे हा त को बि ॻाल्हियुनि जे लाइ न बचे हा। ईरान ऐं अमरीका गॾियल तौर ते ॻाल्हियुनि में आरज़ी वक़फ़े ते इतफ़ाक़ कयो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान तरफ़ां ख़िते जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में इसराइल जी कार्रवाइयुनि ते आलमी बिरादरी जी ख़ामोशी ते सख़्त तनक़ीद। संदसि चवणु आहे त आलमी बिरादरी इसराइल खे ख़िते जे केतिरनि ई मुल्कनि ते हमिलो करण ऐं विच ओभर में अदम इस्तेहकाम पैदा करण खां रोकण में नाकाम थी वई आहे। ईरान जी नई क़यादत ते इस्लामी दुनिया जे इतिहाद खे मज़बूत करण ऐं मुस्लमान मुल्कनि में बदीअ खे हथी वठाइण ज़िमेवारी आहे। ईरान ख़िते में सहकार, इतिहाद ऐं गॾियल एतिराम खे हथी वठाइण जे लाइ पिणु पंहिंजूं कोशिशूं जारी रखंदो। जेकॾहिं अमरीका जंगबंदी मुआदे जी भेनकड़ी ते फ़ैसिलाए तो जवाबु ॾिनो ईरानी वफ़दी बचा भारे वज़ीर बेजर माजिद इब्न रज़ा ख़बरदार करे छॾियो। संदसि चवणु आहे त ईरान अमरीका ते बेइतमादी बावजूदि इलाइक़ाई मुल्कनि जी दरख़्वास्त ते जंगबंदी मुआदे ते सयूं कयूं। तेहरान पंहिंजनि वाइदनि ते क़ाइमु आहे, पर ईरान पंहिंजी सलामती ऐं क़ौमी मफ़ादनि जी हिफ़ाज़त जे लाइ सभु ज़रूरी क़दम खणंदो। ईरान ऐं अमरीका विच में ॻाल्हियुनि जो ईंदड़ दौरु 11 जुलाई ते पाकिस्तान में शुरू थींदो, सऊदी मीडिया जी दावा। अल अरबिया जी रिपोर्ट में चयो वियो आहे त ॻाल्हियुनि जो दौरु ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला अली खामनई जूं आख़िरी रस्मूं मुकमल थियण खां पोइ शुरू थींदो, जंहिं में अहम मामलनि ते गौर कयो वेंदो। ॻाल्हियुनि दौरान ईरान ते पाबंदियुनि, मंजमंद असासनि जी बहाली ऐं एटमी प्रोग्राम समेत ॿियनि मसइलनि ते बि गौर कयो वेंदो। गुरबत में चीन ऐं ॿियनि दोस्त मुल्कनि खे ख़ासि सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं, जंहिं जे लाइ हिकु नओं निज़ाम आंदो वेंदो। चीन में ईरानी सफ़ीर अब्दुल रज़ा रहमानी जो बीजिंग में आलमी अमन फोरम खे ख़िताब। संदसि चवणु आहे त इहो निज़ाम ओमान सां सहकार ज़रिए लागू कयो वेंदो त जीअं हुर्मज़ ज़रिए चीन ऐं ॿियनि दोस्त मुल्कनि जी अचु वञु आसान बणाए सघिजे। इन इंतिज़ाम ज़रिए हुर्मज़ मां गुज़रंदड़ जहाज़नि ते बि फ़ी लागू कई वेंदी, जेका आलमी सामूंडी कानून सां टकराव में न हूंदी। रूस जे सिक्योरिटी काउंसिल जे डिप्टी चेयरमैन दमत्री मेदवेदेव चयो आहे त रूस ईरान सां पंहिंजी स्ट्रेटेजिक भाईवारी जारी रखण जे लाइ तयारु आहे। जंग दौरान हुर्मज़ ईरान खे हिकु गैर मामूली फ़ाइदो पहुचायो। रूस ऐं ईरान विच में सहकार ॿिन्ही मुल्कनि जे मफ़ादनि मूजिबि जारी रहंदो।
पाकिस्तान जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत किराइण वारे आमराणे क़दम खे 49 साल गुज़री विया। उन वक़्त जे आमिर ज़ियाउल हक़ 5 जुलाई 1977 ते पाकिस्तान जी जमहूरी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे इक़्तिदार ते कब्ज़ो कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी गैर आइनी क़दम ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हाए रही आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अॼु पाकिस्तान जे जमहूरी तारीख़ जो हिकु ऊंदाहूं ऐं ॾुखोईंदड़ ॾींहुं आहे, जेको हमेशह मुल्की जमहूरी रूह ते हिकु ज़ख़्म तौर ते यादि रखियो वेंदो। जमहूरियत खे ज़ंजीरनि में झगड़ियो वियो ऐं लखे माण्हुनि जूं उमेदूं आमिरियत जी ऊंदहि में दफ़न कयो वियो। ज़ालिम आमिर सम्झो त भुट्टे जो आवाज़ खे हमेशह जे लाइ ख़ामोश करे छॾींदो, पर हक़ीक़त में हिन सॼी क़ौम जी ज़मीर खे जाॻाए छॾियो। क़ाइदे अवाम जी शहादत खां पोइ बेनज़ीर भुट्टो आमिर जी बहादुरी सां मुक़ाबिलो कयो ऐं जमहूरियत जी बहाली जे लाइ तारीख़ी जदोजहद बि कई। पीपल्स पार्टी हर महाज़ ते जमहूरियत जी हिफ़ाज़त जे लाइ जदोजहद जारी रखंदी। 5 जुलाई 1977 ईस्वी पाकिस्तानी जमहूरी तारीख़ जो सभ खां ऊंधाहो ॾींहुं हुयो। चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत ते मार्शल लॉ लागू करे आइन जमहूरियत ऐं अवाम जे हक़ हुक्मरानी खे लताड़ियो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी हर दौर में आमिरियत जो बहादुरी साबित क़दमी ऐं अवामी ताक़त सां मुक़ाबिलो कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो पैगाम संदसि चवणु आहे त जेको ॾिहाड़ो आइन जी बालादस्ती जमहूरियत जे तहफ़ुज़ ऐं अवाम जे मेंढट जे एतिराम बाबति पंहिंजे अज़म खे वरजाइण जी यादि ॾियारे थो। जमहूरियत ई पाकिस्तान जे इस्तेहकाम, तरक़ी, ख़ुशहाली ऐं क़ौमी यकजहती जी ज़मानत आहे। हू हर क़ीमत ते आइन, जमहूरियत ऐं अवाम जे हक़ जो दिफ़ा कंदा। पंज जुलाई जी गैर जमहूरी अमल मुल्की सियासत, समाज ऐं क़ौमी तरक़ी ते ख़राब ऐं डिघे मुदे वारा नाकारी असर मढ़िया, जिन जा नतीजा अॼु बि महसूस कया वञनि था। इहो वाक़ियो क़ौम जे लाइ हिकु अहम सबक़ु आहे त जमहूरी अमल जे तसलसल ऐं आइन जी पासदारी खां सवाइ मुल्क तरक़ी नथो करे सघे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जो मुल्की तारीख़ जे कार ॾिहाड़े ते पैगाम संदसि चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत, आइन ऐं अवाम जी बुनियादी हक़नि जे लाइ तारीख़ी जदोजहद कई ऐं हर क़िस्म जी आमिरियत ऐं गैर जमहूरी क़ुवतुनि जी बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। जमहूरियत ई क़ौमी इस्तेहकाम, सियासी हम आहंगी ऐं पाइदार तरक़ी जी ज़मानत आहे। मुल्क जी सभिनी सियासी क़ुवतुनि खे घुर्जे त हू जमहूरी इदारनि खे मज़बूत कनि ऐं आइन जी बालादस्ती जे लाइ गॾियल किरदारु अदा कनि। कारगिल जंग जो हीरो कैप्टन कर्नल शेर खान शहीद निशान हैदर जे 27वीं वरसी मल्हाई पई वञे। सवाबी में मेजर जनरल राऊ इमरान शहीद जी मज़ार ते हाज़िरी भरे गुल रखी दुआ घुरी। फौजी दस्ते तरफ़ां कैप्टन कर्नल शेर खान शहीद खे सलामी ॾिनी वई। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, वफ़ाक़ी घरू वज़ीर तरफ़ां भेटा पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कैप्टन कर्नल शेर खान शहीद जे गैर मामूली बहादुरी ऐं लाज़वाल कुर्बानी इंतहाई ख़राब हालतुनि में पाकिस्तान जे फ़ौजी तारीख़ जो हिकु चिमकंदड़ बाब आहे, जेको मुल्क सां वफ़ादारी ऐं बहादुरी जी आला तरीन रवायतुनि जो सबूत आहे। प्यारे वतन जो दिफ़ा हिकु मुक़दस फ़र्ज़ु आहे ऐं पाक सरज़मीन जे पुटनि जूं अज़ीम कुर्बानियूं अॼु असांजे अमन ऐं ख़ुदमुख़्तियारी जी ज़मानत आहिनि। चीफ ऑफ डिफेंस फोर्स फील्ड मार्शल आसिम मुनीर, चीफ ऑफ नेवल स्टाफ एडमिरल नवीद अशरफ, चीफ ऑफ एयर स्टाफ एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिंधु ऐं पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौजुनि तरफ़ां कैप्टन कर्नल शेर खान शहीद जे लाज़वाल ख़िदमतुनि ऐं अज़ीम कुर्बानी खे भेटा पेश। ISPR जो चवणु आहे त 1999 ईस्वी जे कारगिल जंग दौरान कैप्टन कर्नल शेर खान शहीद गैर मामूली जुर्रत, बेखौफ़ क़यादत ऐं इंतहाई ख़राब हालतुनि में मादर वतन जे दिफ़ा जे लाइ बेमिसाल अज़म जो मुज़ाहिरो कयो, जेका पाकिस्तानी क़ौम जे लाइ वतन जे दिफ़ा जे लाइ जुरत, हुबुल वतनी ऐं अज़म जी रोशन अलामत आहे। शहीद जी कुर्बानी हमेशह क़ौमी तारीख़ में हिकु रोशन बाब सम्झी वेंदी।
कुनरी वेझो पारूथो खाधो खाइण सबबि पोथियल ॿिनि ॿारनि जे मुतासिर नाने बि दम ॾेई छॾियो। गुज़िरियल ॾींहुं पारूथो खाधो खाइण सबबि ॿ सगा भाइर पोत ऐं संदन नाने जी तबियत ख़राब थी वई हुई। पीरसन असगर हैदराबाद जे इस्पताल में इलाज दौरान दम ॾेई छॾियो। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई खां पोइ पीरसन जो लाश वारसानि हवाले कयो वियो। पीरसन असगर जो बड़ घर पहुचण ते रोजराड़ो मची वियो। टंडो अलयार वेझो नसीर वाह में ॿुॾी वियल नौजवान जो 5 ॾींहनि खां पोइ लाश हथ। डालो बोरी वटि नौजवान ज़ुल्फ़कार ॾाहिरी पेर तिरकण सबबि वाह में ॿुॾी वियो हो। 5 ॾींहं जे लाॻीता ॻोल्हा खां पोइ नौजवान जो लाश कढियो वियो। मड़ घर पहुचण ते रोजराड़ो मची वियो। कंदकोट वेझो डाटसन ते वेठल 7 ॼणा वाह में ॿुॾी विया। 5 ॼणनि खे बचाए पियो। ॿिनि जी ॻोल्हा जारी। शाही वाह पुल तां गुज़रंदड़ डासन मथां वेठल प्यारो खान गोलो वासी 7 ॻोठाणा किरी पिया। मक़ामी माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत 5 ॼणनि खे कढी वरितो। मुजीबुल्ला गोलो ऐं अब्दुल गफ़ार गोलो जी ॻोल्हा जारी। इस्लाम कोर्ट में सियासी समाज धुरियुनि ऐं शहरनि तरफ़ां मंशात जी रोकथाम ऐं इम्कानी कुतो खुलण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रेंजर्स चेक पोस्ट आॾो पुरमन एहतजाज कयो वियो। अॻवान जो चवणु आहे त मंशात नौजवान नसुल जी तबाही जो वॾो सबबु आहे। शराब जी सरियाम विकिरे जे लाइ गुतो खुलण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। हिंदू तोड़े मुस्लमान सभु मंशात जी रोकथाम जे लाइ गॾु थिया आहिनि। कंहिंखे बि शहर में मंशात फ़रोशी जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ऐं वेस्ट इंडीज़ ऐं इंग्लैंड जे दौरे जे लाइ पाकिस्तानी टेस्ट टीम जो ऐलान। बाबर आज़म खे टेस्ट टीम जो कप्तान मुक़ररु कयो वियो। सिलेक्शन कमेटी जे मेंबर आकिब जावेद क़ौमी टेस्ट स्क्वाड जो ऐलान कयो। 16 रुकनी स्क्वाड में शान मसूद, इमामुल हक, अज़ान अवेस, अब्दुल्ला फज़ल, सलमान अली आगा, गाज़ी गोरी ऐं मोहम्मद रिज़वान शामिल। साजिद खान, अली उस्मान, आमिर जमाल, मोहम्मद अली, मोहम्मद अब्बास, उबैद शाह, उवैस ज़फ़र ऐं खुरम शहज़ाद बि स्क्वाड जो हिसो हूंदा। जॾहिं त पाकिस्तानी टीम वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ टेस्ट मैचनि सां दौरे जी शुरूआत कंदी। क़ौमी टीम 18 जुलाई ते ट्रोबाडो में वारम मैच खेॾंदी। पहिरीं टेस्ट मैच 25 खां 29 जुलाई ताईं ट्रोबाडो में खेॾी वेंदी।